हलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, सुबुह जा 9 थिया आहिनि ऐं मां अॼु थोरो देरि सां उथियां छो जो न्यू ईयर हुयो। राति जो देरि ताईं थोरो जाॻियासीं। सो मूंखे वरी हिकिड़ी गाॾी जो कमु कराइणो हो, डेंट पेंट ते ॾियणी आहे हीअ गाॾी जंहिंमें मां वेठो आहियां। सो हाणे पाण हलूं था डेंटर ॾे, ॾिसूं उहो छा थो चए। उन चयो मूंखे त सुबुह 9 बजे मूंखे ॾेई वञिजां। ठीकु आहे, हलूं था। दोस्तो असां जीअं शोरूम खोलियो आहे त हीअ तव्हां ॾिसो था, हीअ ॾिसो मिटी मिटी शीशा मिटी। पोइ ख़बर पई त मथां आहे सिस्टम थी वियो आहे, हीअ ॾिसो। सो इहो रोज़ रोज़ जो सिलसिलो हूंदो आहे, थोरो थोरो अॼु थोरो वधीक आहे। अॼु हिन सिलसिले खे अॻो पोइ ख़तमु था कयूं। अॻो पोइ बस जेको किरिणो आहे हिकु भलो किरे, रोज़ जो मसइलो इहो सही आहे। कम खे ॾिसूं छा थो करे। हाली त गाॾी खे अलाए छा करे छॾियो अथई। दोस्तो इहो ॾिसो, हींअर ॾिसो मां बाक़ाइदा हिन खे साफ़ु सुथिरो करायो आहे। सुबुह तव्हां ॾिठो कीअं हुयो, हींअर बाक़ाइदा क्लीन लॻो पियो आहे, नेट एंड क्लीन आहे। मूंखे सफ़ाई पसंदि आहे। लाइट जो बिल बि अची वियो आहे। बिल मुंहिंजो घटि ईंदो आहे छो जो यूज़ घटि आहे तमामु, मतिलबु 1500 2000 ताईं अची वेंदो आहे। बसि सही आहे, नॉर्मल आहे। छो जो हिकिड़ो पखो थो हले ऐं हिकिड़ो बल्ब थो हले, या राति जो ॿाहिरि वेंदा त बल्ब ॿारींदा। सही आहे, ठीकु आहे, ओके आहे। ऐं दोस्तो हीउ मुंहिंजो कप आहे, मतिलबु हिन में मां पाणी वाणी पीअंदो आहियां ऐं हिन ते चैनल जो लोगो बि लॻल आहे, नट बोल्ट क्रॉस। ऐं हे टिशू पेपर जो जेको बॉक्स आहे उहो अजरक, मतिलबु हे लिखियलु आहे अजरक। हिन माण्हू खे सुञाणो, हीउ माण्हू वांटेड आहे। अॼु असां वटि अकरम शेख साहब बि आयो आहे। ऐं अकरम शेख साहब, तव्हांखे नए साल जूं लख लख मुबारक हुजनि। सही महिरबानी, तव्हांखे बि नए साल जूं लख लख वाधायूं हुजनि बुरान साहब। साईं भला हिकिड़ी ही ॻाल्हि ॿुधायो, मां जॾहिं खां ॾिठो आहे तव्हांखे, माना कारे वार खां वठी मां तव्हांखे ॾिठो आहे, अछा वार थी विया आहिनि, पर तव्हांजा वार फुल बीठा आहिनि। इहो राज़ छा आहे? हिन जो राज़ मां तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां पंहिंजनि वारनि खे नंढपिण खां वठी करे, मां त नंढपिण खां वठी सिरियां जो तेल हणंदो। तेल सिरियां जो? पोइ हिते त जाली थो मिले। न, हिते जाली 2 नंबर तेल आहे। हिते तेल एतिरो जो तेल आहे ई कोन सिरियनि जो, हुन में मिलावट आहे। मां ॻोठो घुराईंदो आहियां। अच्छा, तव्हां ॻोठो खैरपुर खां घुराईंदा आहियो? वाह वाह, माना तव्हांजो राज़ जेको वारनि जो इहो आहे, तेल हणो राति। एजाज़ मुरड़ो अकरम शेख साहब, अब छा था कयो तव्हां? नए साल जी पासो मुबारक ॾियो। नए साल 2022 शुरू थी वियो आहे। एजाज़ मिलण आया आहियूं। 35 साल पुराना दोस्त है। बिल्कुल, हिन में कोई शक कोन्हे। साईं मुंहिंजे तरफ़ां बि तव्हांखे नटवर्ल्ड जे तरफ़ां 2022 मुबारक हुजे। असलम भुट्टो साहब बि अची वियो। वालेकुम अस्सलाम। असलम साहब, कहिड़ा हाल? ख़ुशहाल नए साल तव्हांखे मुबारक हुजे। महिरबानी तव्हांजा प्लीज़। साईं नओं साल तव्हांखे मुबारक हुजे भुट्टा साहब। साईं तव्हांखे मुबारक हुजे। साईं भुट्टा साहब, नओं साल मुबारक। मुझे मूंखे थोरो साईं घणनि सालनि जा थी विया घणा साल जा? कूड़ 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 ॿुधाइजो। 2 सालनि जो फ़र्क़ु आहे साईं। केॾा सियाणा आहिनि, माना उमिरि नथा ॾिसनि, फ़र्क़ु था ॿुधाइनि। असां में हेतिरो फ़र्क़ु आहे। वॾा उस्ताद, वाह। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। सोना शाह साईं, नए साल जो लख लख वाधायूं साईं। साईं तव्हांखे बुझो बाबा खुशल अॼु दफ़ा में बख्तर बंद आए आए। नओं साल हां सही, नओं साल मुबारक। आखिरी मुबारक। ओ जंगल पुराणो जोड़, पुराणो जोड़, पुराना जोड़ा। ओ नओं साल मुबारक। मुबारक बाबा। जेके तव्हां तारीफ़ कई आहे जी असलम जेकी मूवी ठाही आहे पर हल अब पहिरियों असां सां मिल त सही न। गाली आहे त नओं साल बेटा शुरता ये नओं साल तोखे मुबारक हुजे। गाली आहे त नए साल जी पहिरीं फिल्म ऐं तारीफ़ दुश्मन जी कजे। वाह साईं, नए साल जी शुरुआत ॿुधायो कीअं कयव? अल्हम्दुलिल्लाह, नए साल जी शुरुआत अल्लाह पाक जे नाम सां फजर जी नमाज़ पढ़ी करे निकिता घरों वरी थोरो घर जो कमकार करे वरी तव्हां दोस्तनि जी यादि आई कि शाम में ज़रूरु मिलणो आहे। पहिरियों ॾींहुं आहे, अॼु निकिरिया त तव्हां शाम ते माशाअल्लाह सभु दोस्त अहमद, असलम, एजाज़ तव्हां सां मिलणो हुयो। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ॾाढो मज़ो आयो। शुरुआत ईअं थी। अब तुंहिंजी शुरुआत कीअं थी? ॻाल्हि इहा आहे त नए साल जी शुरुआत कई माण्हू कई तरीक़नि सां कनि था ऐं जंहिं माण्हू खे जंहिं ॻाल्हि में राहत अचे उहा ई ख़ुशी आहे। ठीकु आहे न? छो त ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां जेका आहे न काफ़ी सालनि खां जेका शुरूआति कंदो आहियां, मां कलाम पाक पढ़ंदो आहियां। कुझु शयूं आहिनि उहे पढ़ी दुआ करंदो आहियां त जेको साल गुज़रियो ख़ैर ख़ैरियत जो, तुंहिंजा लख एहसान मालिक, ईंदड़ साल बि असां सभिनी जे लाइ सुठो दुआ सां मतिलबु नओं साल शुरू। अच्छा, असलम चयो त मुंहिंजो नओं साल सुठो न गुज़रियो आहे। मुंहिंजो नओं साल जेको आहे शुरूआत ई ॾाढी ख़राबु थी आहे।
तो अल्लाह साईं राम करे। अञा पूरो साल पियो आहे। नए साल जे शुरूआत में ई मुंहिंजी गाॾी जो गैसकेट सड़ी वियो। गैस किट सड़ी यार असांजा गैस किट सलामत हुजनि इहा वॾी ॻाल्हि आहे। इहा शुरूआत जेका थी आहे इहा ईंदड़ वक़्त जी निशानदेही आहे त सुठो वक़्तु गुज़रंदो। अच्छा हा, पहिरीं तव्हां उनजी माना गैसकेट चढ़ी वई या गाॾी जो को प्रॉब्लम थियो, तव्हां ख़र्चु कयो, ज़ाहिर आहे ख़र्च में थी वियो न माण्हू। हा बिल्कुलु त इहो सम्झो तव्हां अॻु में ई पंहिंजो सदको ख़ैरात कढी छॾियो। अब हे तुंहिंजी जेको मसलो आहे न इहो सदके में अची वई। ठीकु आहे, नए साल जे सदके में। अब तुंहिंजी शुरूआत अब शुरूआत छा मुंहिंजी त तक़रीबन ईअं सम्झो त हर साल हला गुला सां शुरू थींदो हो। पर हिन दफ़े छा थियो, मुंहिंजी पहिरीं घरवारी जी गुज़ारे वई। हालांकि मुंहिंजो हुन सां तालुक़ु न हुयो, पर छा आहे जो मिट माइट अचणु लॻा, घर वारा, पोइ घर मुंहिंजो महिमाननि सां भरिजी वियो। भाभी फराई ॻाल्हि था कयो न। हा हा, पोइ ख़बर न आहे त मां कीअं शुरूआत कयां, पर इतफ़ाक़ अहिड़ो थी वियो आहे। बहरहाल उहो पोएं साल जी कहानी। हे नए साल जी शुरूआत मतिलबु तुंहिंजी मिटनि माइटनि सां थी आहे। हा, मिटनि माइटनि सां थी आहे। अलाह कंदो त हीउ साल मुंहिंजे लाइ सुठो साबित थिए। अरे ज़फ़र जिस्कानी आ रही। वाह वालेकुम अरे भली आयो आहे, भलिजी पियो आहे। वालेकुम सलाम। एक साल का गिफ्ट देना क्या? 21 में मिला था, मतलब 22 में मिला ना, हर साल मिलोगे। हाँ फिर अगले हैप्पी न्यू ईयर पे मिलूंगा 23 में जिंदगी रही लो। माशाल्लाह, थैंक यू। अल्लाह ताला तोखे तरक्की ॾे, अञा तूं वधीक कामयाब थी परवरदिगार करे। ऐं ये दोस्त जा मेला मचा रहा है। वो सब गॾु था, गॾु मेला नसीब बन जा, ये मेला नसीब बन जा। गुड गुड, माशाल्लाह ने हमारे ये गिफ्ट, ये बहुत अच्छा काम किया है। सब कुछ ओके रखा। सबसे लिया। अच्छा सुन भाई, मुझे ये बता, न्यू साल, न्यू ईयर जी जी स्टार्ट कैसे किया तुमने नया साल? नया साल मैंने माशाल्लाह से बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नमाज पढ़ के स्टार्ट किया सर। वाह 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 वाह, जबरदस्त भाई, जबरदस्त। सब ने ऐसे किया तकरीबन। हाँ, नमाज पढ़ी है क्योंकि यार ये हमारा साल जो है कम हुआ है। लोग इसको हैप्पी न्यू ईयर करके मना रहे हैं कि हमारा साल बढ़ा है। खुशी का दिन है, लेकिन दुख की बात ये है कि आपका एक साल कम हुआ है, आपका बढ़ा नहीं है। और हमारा जो हैप्पी न्यू ईयर है वो बेसिकली मुहर्रम है। मुहर्रम में। चलो बेटा, इसने दुख वाली बात सुनाई है, इसको कट पिलाना, पूरी कट चाय बोल के आओ इसके लिए। शुगर तो नहीं है ना? नहीं, अल्लाह न करे अभी तक फिट फाट है। मीठी बोलो बेटा, उसको मीठी बोलो। माशाल्लाह इमरान भाई, बहुत जबरदस्त बात मैं ये कहने वाला हूँ कि माशाल्लाह से असलम भुट्टो भाई, एजाज बुल्लो भाई, अहमद मेमन भाई और अकरम शेख भाई, ठीक है, अकरम शेख भाई की तो मैंने बहुत कम वीडियो देखी है, लेकिन मैं टिकटॉक के लिए भी आप दोनों को 2022 की मुबारकबाद कि दुनिया टिकटॉक बना रही है, इतने व्यूज नहीं उठा रही है। हमें कहते हैं कि तुम्हारे जो है बुजुर्ग कमेटी है ये कुछ भी नहीं है। अरे हमारे ओल्ड इज गोल्ड है, ओल्ड इज गोल्ड। हमारे ओल्ड इज गोल्ड। अरे रात को एक वीडियो रखी है 42,000 पे टिकटॉक। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत अच्छी जोड़ी है। अल्लाह आपको सलामत रखे एजाज भाई, असलम भाई। चल भाई मुबारक हो। बहुत प्यारी वीडियो बना रहे हो। और दूसरी मजे की बात बताऊं, असलम भाई बहुत खूबसूरत आ रहे हैं वीडियो में यार। ये मेरा कमाल है बेटा, ये मेरा कमाल है। ये जो पोर्शन है ना, ये मेरा है। नहीं माशाल्लाह, नहीं फिर भी नहीं, बच्चे के साथ कार में बैठ के कचारी कर रहे होते हैं, तब तो भाई कोई नहीं होता है ना। हाँ सब सिर्फ असलम भुट्टो साहब होते हैं और माशाल्लाह से इतने प्यारे लग रहे हैं। और टिकटॉक में लोग इनको लाइक भी कर रहे हैं। काफी लड़कियों को मुझे बताना पड़ रहा है कि ये दादा है, मामा नहीं। बेटा तू दुश्मनी कर रहा है लड़कियों को बता के। वो क्योंकि माशाल्लाह इतना ग्रेटफुल और इतना प्यारा शख्स कहाँ था सर, आपके पास आ रहे हैं आप। ये भी माशाल्लाह से सदामान हीरो है। ये भी नाना है। हाँ, और इंशाल्लाह नाना हूँ भाई, मैं तो नाना हूँ। अगर असलम दादा है, मैं नाना हूँ। नहीं, अगर ये ऐसे ही रहे ना तो मैं कहता हूँ अल्लाह ताला इनको बहुत सारी जिंदगी दे, क्योंकि ये माशाल्लाह एक्टिव है। ये वो बुढ़े नहीं जो घर में बैठ गए और तंग हो गए घर वाले और बाहर निकाल दिए। अगर घर में बैठ गए तो क्या हो जाएगा? ये खत्म हो जाएंगे। ये 2022 की इन्होंने इसलिए देखा है कि इन्होंने अपने आप को बिल्टअप किया है सर। विल पावर, अपने विल पावर से चल रही है। हालांकि इनके काम देख के हमारा हौसला बढ़ता है कि माशाल्लाह जब हमारे बड़े रहते हैं तो हम अभी बिल्कुल ही बच्चे हैं।
हाँ, ये बात है, हम ये बात बिल्कुल है। ही बच्चे हैं। भैया हमारे सामने तो आप बच्चे हो। मैं वही कह रहा हूँ, बच्चे ही मेरा- हम। हमने तो आपके साथ चाइल्ड करेक्ट सर, किया, हमारे साथ बिल्कुल child- आपने चाइल्ड किया, मैंने किया होगा। आपने चाइल्ड किया हमारे साथ, बच्चा होता ना ये। और बोलो, हमने तो इनके कान भी खींचे हैं कुछ। कान भी खींचे हैं, नन्नू भी खींची है, आगे पीछे बड़ा प्यार करते हैं वैसे इसके वाले साथ। चलो ज़फ़र तुझी हिते कमी हुई ऐं तुंहिंजे अचण सां अॼोकी जेका वीडियो आहे उहा कंप्लीट थी वई। थैंक यू। मां चओ पियो बाक़ी हिकिड़ो चे यकीन कंदे। साल जो आगाज हुजे ज़फ़र जिसका नहीं रहते। हाँ, ये बात। आगाज में ना आया तो आखिर ताईं ना आया। हाँ, उसके बाद हाँ। नारो कहिड़ो अथई? नारा हैदरी, यार। नारा हैदरी। दिल से जवाब दो। नारा हैदरी। अल्लाह सभिनी सलामत रखे ऐं ॾिसण वारनि खे बि मां इहो चवंदुसि त तमामु ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे ज़िंदगी जो हिकु नओं मौक़ो मिलियो आहे। ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो, असांजो नेट बोल्ड विराज तमामु फेमस चैनल आहे ऐं मुंहिंजी कामयाबी में हिन चैनल जो तमामु वॾो हथु आहे। त मां इहो चवंदुसि त तव्हां बि हिनखे पसंदि कयो। वीडियोस ठहंदियूं रहंदियूं, ईंदा रहंदासीं, मिलंदा रहंदासीं। छो इहे मेला नसीबनि जा, इहे मेला नसीबनि जा। थैंक यू, महिरबानी। त दोस्तो अॼोकी वीडियो पाण हिते ख़तमु था कयूं। हे ॿाहिरि गाॾी ठही रही आहे, हाणे मूंखे वरी ॿाहिरि वञिणो आहे गाॾी जे पासे ॾे, तेसि ताईं हे तूं कट पी जा। ज़फ़र जिसवाणी तोखे छो थो लॻे त तूं 2022 में मरी वेंदे? मां ज़रूर मरी वेंदुसि, छो कोन वेंदुसि? अरे वाह, मां मरी घुमण जी ॻाल्हि पियो कयां। अड़े पोइ घुमण ई चओ न, चरियासा सोचो। एॾा ज़बरदस्त मौसम लॻा पिया आहिनि, बर्फ़ जी बारिश। यार मूं कॾहिं कान ॾिठी आहे। मां चाहियां थो त मुंहिंजे मथां बर्फ़ किरे ऐं मां मरी पियो वञा। अलाह न कंदो जो मां मरां। अच्छा, हो मरण न माना हो मरण, हे मरण जेको आहे जीअण वारो मरण। जीअण वारो मरण आहे। अलाह। Just like मौसम। दोस्तो हीउ उहो सिस्टम आहे जंहिं ते मां नेटवर्ल्ड जी वीडियो जेका आहे उहा एडिट कंदो आहियां ऐं ऑडियो बि इन ते ई ॾींदो आहियां। तव्हांजे साम्हूं हे माइक पियल आहे, हे कीबोर्ड आहे, इन ते ई रिकॉर्ड त असां केरु मोबाइल ते कंदा आहियूं। ऐं घड़ी बि आहे, घड़ी बि साम्हूं ईंदी आहे, टाइम हिते ई ख़बर पवंदी आहे छो जो हिन जो मॉनिटर जो थोरो टाइम मसइलो आहे। माइक आहे ऐं हे CPU पियल आहे भरिसां, त मां एडिट इन ते ई कंदो आहियां। ऐं दोस्तो अॼुकल्ह मां वीडियो जेका रखंदो आहियां उहा राति जो 7 बजे या 8 बजे रखंदो आहियां, जीअं राति जो माण्हू ड्रामो ॾिसंदा आहिनि उन टाइम ते। ऐं जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब कजो, नेटवर्ल्ड चैनल खे दोस्तो सब्सक्राइब कजो। ऐं मां तव्हांजा कमेंट्स पढ़ंदो आहियां, तव्हां कमेंट कंदा मां उनजो रिप्लाई बि कंदो आहियां। ऐं सभिनी दोस्तनि खे न्यू ईयर मुबारक हुजे, जिते बि हुजनि, डे में या पर डे में। इमरान चंड जे तरफ़ां, नेटवर्ल्ड जी टीम जे तरफ़ां तव्हां सभिनी खे नओं साल मुबारक। हीअ मुंहिंजी नंढड़ी धीअ आहे मिनसा। मिनसा तूं कुझु चवंदी आहे? चओ। लाइक, शेयर, सब्सक्राइब। सब्सक्राइब सभु कजो। तब तक के लिए छा चवंदी आहे? Subscribe. But thank you. हाँ But thank you. हैंग थी वियो आहे? छा कयसीं? कुझु त कयो अथसीं, कुझु त कयो अथसीं। ॾिसां तुंहिंजो मुंहुं ॾिसां। हा तूं गड़बड़ का कई आहे।